पासो मटाए वेंदा। उन्हनि खे माण्हू ई नाहे, समझ त सूअर जो शिकार करणो आहे। जे सूअर खे थोरी बि ख़बर पवंदी आहे त पंहिंजी वाट मटाए वेंदो आहे। ही कहिड़ा हाल थी विया अथई? बाबा छा थियो आहे मूंखे? तव्हां हरूभरू सुस्त थी पिया आहियो। मीर जबल आहे, जबल। जबल खे लोॾणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। चाचा सच त चए थो, जेल वञी अधु बि न बचियो। भाई तूं ई बाबा रुगो जेल जो नालो ॿुधी सुस्त थी वेंदा आहियो। ना दा हाणे ईअं बि कोन्हे, छो थी नथी सुस्त? ॿियो ख़बर अॼु कंहिं मथां टांडा रखण जो प्रोग्राम आहे? अदा मुल्क मोला जो घणो आहे, हलीदा कंहिंजी न कंहिंजी खड़े ते कहर बणिजी कड़कम। ॿियनि कहिड़ो ॾोकियो? जेकॾहिं टांडो उछलणो आहे न, जब्बार या रईस जे मथां उछलणो। अदा अॼु भला कमदार खे ॾारो ॾेई अचूं, ॾाढी बक बक थो कंदो अथे। ईअं बि सही आहे, जेकॾहिं न हुनजा सखणा टपड़ बिसाड़े आयो सुधरी वेंदो। पोइ अदा तूं आराम कर, असीं पाणे वञी था मुल्क ॿारे अचूं। न न, मूं जेल में वेही आराम नाहे कयो। हाणे मां ॿुधाईंदुसि मिठल ऐं जब्बार खे त मीर सां वेर पाइण केॾो ॾुखियो कमु आहे। अदा तव्हांजे आज़ादु थियण जो ॿुधी थी सघे थो हाणे चौकी ॾियणु शुरू कनि। मीर अड़नि अंधनि जे अखियुनि में धूड़ विझणु चङी तरह ॼाणींदो आहे। भले हर घिटीअ जे मोड़ ते चौकीदार बीहारनि, मज़ो त तॾहिं ईंदो जॾहिं अहिड़नि अंधनि जे अखियुनि में धूड़ विझी माल काहींदासीं। हाणे चुप करे नाहे वेहणो, मुल्क खे टांडा ॾियणा टांडा। टाइम पियो आहे, एतिरी जल्दी? खानू बा इंतज़ार कंदो। खानू ॾे वञण जी का ज़रूरत कोन्हे। हितां सिधो कमदार जे घर था हलो, ॿाहिरि वञण जी बि का ज़रूरत कोन्हे। पहिरियों कमदार खे ॾारो ॾेई था अचूं, रुगो पेरे लिकाइण जी ज़रूरत आहे। अदा सखणो पेर आहे, कहिड़ो निशान ठहंदो? पोइ अचो। अञा न आया? निंड त न अचे विया? वञी ॾिसां थो।
अचर ये तो कोना लॻे त मीर पियो सब ये बुद्धिस्ट यो वटे